मुल्क में कोरोना मुतासिरन जो अंग चीन खां वधी वियो। वायरस बिगे 82 मरीज़ फौतन जो अंग 1770 थी वियो। वबा सटन जो अंग 85,264 थी वियो। सिंध में 32,910, पंजाब में 61,104, KPK में 11,373, बलूचिस्तान में 5,224, इस्लामाबाद में 3,544, गिलगित बल्तिस्तान में 824, आजाद कश्मीर में 285 केस रिपोर्ट। दुनिया में कातिल कोरोना वायरस जो तबाहकारी जारी। सॼी दुनिया में वायरस सबब 3,87,913 मरीज़ फौत, 65,67,393 माण्हू मुतासिर। हिन वक़्त ताईं 61,64,346 मरीज़ वायरस के शिकस्त ॾेई सेहतियाब थी चुका। अमेरिका में 1,09,142, बरतानिया में 39,728, इटली में 33,601 मरीज़ वबा जो शिकार थिया। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नैब आॾो शुरूआती बयान रिकॉर्ड कराए छॾियो। चवे तो नैब तरफ़ां को बि सवालनामो नाहे ॾिनो वियो। पुछियो वियो स्कीम मंसूबे में शामिल न हुई, मंजूरी कीअं ॾिनी वई। आईनी कानून मूजिब सोलर लाइट्स मंसूबे जी मंजूरी ॾिनी। नैब खे आईनी हक़ीक़तुनि खां आगाह कयो आहे। कोरोना वायरस जे मुतासिरनि जो अंग तेज़ी सां वधी रहियो आहे। SOPs ते अमल दरामद जो इल्ज़ाम माण्हुनि ते न लॻाईंदुसि। वबा खे संजीदगी सां वठणो पवंदो। कोरोना मामले ते वज़ीर आज़म सोची समझी फ़ैसिलो करणो पवंदो। सिंध हाई कोर्ट में बैनुल सूबाई ट्रांसपोर्ट ते पाबंदी वारो मामलो। अदालत जो ट्रांसपोर्टर्स के हुकूमत पारां ॾिनल SOPs ते अमल दरामद जी हिदायत। ख़तरनाक सूरत हाल करे एहतियाती तदबीरुनि ते अमल दरामद करणो पवंदो। ॿुधणी दौरान जस्टिस उमर सियाल जा रिमार्क्स। ट्रांसपोर्टर्स जो चवणु हो त ॿियनि सूबनि में बसूं हलनि पियूं, पर सिंध में इंटरसिटी बसुनि ते पाबंदी आहे। सिंध हुकूमत सुप्रीम कोर्ट जी मैकेनिज़म ते अमल दरामद नथी करे। जेको सिंध हुकूमत चयो आहे उन ते अमल दरामद कयो वञे। जस्टिस उमर सियाल जी हिदायत। सिंध सरकार ईद उल अज़हा जे हवाले सां सूबे में मालपुड़ियूं लॻाइण जी इजाज़त ॾेई छॾी। मकानी इदारनि वारे खाते पारां कोरोना जे हवाले सां SOPs जारी। मालपुड़ी में हर माण्हू लाइ मास्क पाइणु लाज़मी हूंदो। सिंध हुकूमत माकर मार मुहिम जा अंग अखर जारी करे छॾिया। वफ़ाक़ पारां सिंध जा मुतासिर ज़िला घटि ॾेखारण ते ॻणती जो इज़हार। सूबाई वज़ीर इस्माइल डाऊ चवे थो ईंदड़ वक़्ति सभ खां वधीक ख़तरो सिंध खे आहे। वफ़ाक़ जवाब नथो ॾे। हुकूमत फसलनि ते स्प्रे मुहिम में फ़ौज सां सहकार करे पई। 25 में 13 ज़िलनि में माकर मार स्प्रे कयो वियो। वफ़ाक़ पारां मुतासिर ज़िला घटि ॾेखारण ते अफ़सोस थियो। कुझु हफ़्तनि में सिंध जा 22 ज़िला मुतासिर थिया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पेट्रोल अणलक थी वियो। पेट्रोल पंपनि ते माण्हुनि जी पीए टंडोजाम, मसूबुरगड़ी, गुलामुल्ला ऐं घोड़ाबारी में पेट्रोल वधीक अघनि ते विकामण लॻो। शहरनि तरफ़ां नोटिस वठण जो मुतालबो। मीरपुर माथुले वेझो ॻोठ दिलावर पिताफी में हथियारबंदनि हथां नौजवान क़तल। संदसि ज़ाल ज़ख़्मी। हथियारबंदनि गोलियूं हणी राज़ी पिताफी के क़तल ऐं कुहाड़ियूं हणी औरत नाज़ो खे ज़ख़्मी कयो। औरत ॻणती जोगी हालत में अस्पताल दाख़िल, केस दाख़िल न थियो। कराची में अॼु बि मिटी जे तूफ़ान जो इम्कान। गर्मीपद 37 सेंटीग्रेड रहंदो। मौसमियात खाते जो चवणु आहे त शहर में हवा जे घटि ऐं वधीक दबाव सबबि तूफ़ानी सूरतहाल पैदा थी सघे थी। सिंध जे अदीब, लेखक ऐं मुहक़िक़ अता मोहम्मद भमरो जी जनाज़े नमाज़ अॼु मंझंदि जो 1 वॻे हिंगोर जा भरसा ॻोठ बचल भमरो में अदा कई वेंदी। अता मोहम्मद भमरो गुज़िरियल ॾींहुं दिलि जो दौरो पवण करे लाॾाणो करे वियो हो। संदसि रिहाइश गाह ते पोइनि सां ताज़ियत जो सिलसिलो जारी। इन मेज़बानीअ खां वधीक ॿियो तोहफ़ो छा थींदो? आल मेज़बान, सच्चे मेज़बान जी सच्ची सुञाण।
बहाना। ब्लैक ब्यूटी कलौन टैल्क, ये मेरा स्टाइल है। एनाटॉमिकल फिटिंग और एक्स्ट्रा एब्जॉर्बेंसी के साथ सबसे अच्छा, सबसे बेहतर बोना पापा बेबी डायपर। 1166 पर कॉल करके उनको मदद दिलवाएं। यही कोरोना को रोकने का तरीका है। दमदार और कड़क मजा लिए टपाल तेज दम अब और भी बेहतर लगे।